अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पटाटनि जी भाॼी। हीअ भाॼी असां नाश्ते में खाईंदा आहियूं, नाश्ते जे लाइ ठाहींदा आहियूं। ऐं उन में सभिनी खां पहिरियों मूं इहो कयो आहे जो अधु किलो पटाटा छिले ऐं कटे, हीअ साइज़ तव्हां ॾिसी सघो था, थोड़ी मोटी साइज़ जा, तमामु थुल्हा न, तरण वारनि खां थोरा थुल्हा हीअ पटाटा कटिया आहिनि। ठीकु आहे। ऐं उन में कुझु पाणी ऐं लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं हैड थोरी वधीक, हैड एतिरी अधु मूं टी स्पून हिन में विधो आहे, अधु चमचो विधो आहे, त जीअं हिन में रंग बि इन जो थी वञे ऐं हिन में ज़ाइक़ो भी हैड जो अची वञे। आज हम आलू की भुजिया बना रहे हैं, जो कि हम नाश्ते में बनाते हैं ज़्यादातर। और इस आधा किलो आलू हैं, इनको मैंने थोड़ा मोटा मोटा काट के और पानी में उबाल लिया है। उसके साथ मैंने आधा टीस्पून हल्दी और नमक मिर्च अपनी मर्ज़ी के मुताबिक डाल दिया है। तो हाणे असांजा ही पटाटा ॾिसो पिया ॻरी चुका हैं। ठीक है। असां हिनन के थोड़ो मैश कंदासीं। हम ये थोड़े थोड़े आलू मैश कर लेंगे ताकि हम जो ग्रेवी बना रहे हैं वो थोड़ी गाढ़ी हो जाए। असां हिनन के थोड़ो थोड़ो मैश कयूं था त जीअं असांजी जेका रस ठहे, ग्रेवी ठहे, उहा थोड़ी घाटी ठहे। ॿी ॻाल्हि इहा त अगरि हिननि खे रखिणो हुजे भाॼीअ खे कलाक ॾेढ, त पोइ थोड़ी छिडी ठाहिजे, छो त पटाटा रखण सां पाणी चुही वेंदा आहिनि ऐं घाटा थी वेंदा आहिनि। तो अगर आलू को रखना हो भुजिया को 2-3 घंटे के लिए, तो थोड़ा सा पतला कर लें शोरबा, ताकि वो जब आलू जो है वो जज़्ब कर लेंगे पानी, तो ये गाढ़ा हो जाएगा। तो अभी तो मैं इसको मुनासिब गाढ़ा बनाऊंगी। उसके साथ हमें चाहिए होगा 1 छोटे लीमू का रस है, 1 टेबल स्पून से ज़्यादा, समझो 1.5 टेबल स्पून, 1.5 चमचो नंढे लीमे जी रस आहे हिकिड़ी, माना 1.5 चमचो रस। ऐं सावा मिर्च आहिनि कटियल। ऐं असां जेका हिनखे राई ॾींदासीं उन जे लाइ असां वटि आहिनि सरे जा दाणा, जेके अवर भी चइबो आहे, अधु चमचो नंढो, ऐं ही मेथी जा ॿिज अधु चमचो, ऐं ही कलूंजी अधु चमचो नंढो। ठीक है। ये हमारे पास है एक, ये 1.5 चम्मच, 1.5 खाने वाला चम्मच नींबू का रस है, कटी हुई मिर्चें हैं, और इसके साथ ये बघार के लिए जो है ये राई के दाने हैं आधा चम्मच, और मेथी के दाने, और ये कलूंजी आधा टीस्पून। ठीक है। और इस तरफ मैंने ये थोड़ा सा ऑयल 1/4 कप गरम करने के लिए रख दिया। इसमें हम बघार बनाएंगे। अच्छा, असां हिन जी बाहि थोड़ी वधायूं था, ऐं ही जेसि ताईं असांजो तेल थोड़ो गरम थींदो, असां हिन में विझूं था पिया सावा मिर्च। जब तक तेल गरम होगा हमारा, हल्की आंच पे मैंने रखा है। इसमें हरी मिर्चें और ये लीमू का रस डाल के इसको थोड़ी देर के लिए ढककर पकाएंगे, ताकि इसमें मिर्चों का जायका अच्छी तरह से आ जाए। अच्छा, ये धाना मुँह तक न बताया, धाना कटा फ्रिज में पे, ये धनिया कटा हुआ था फ्रिज में, ये मैं लेकर आई हूँ। और अभी हम देखते हैं, ये 2-3 मिनट इसको हो चुके हैं, ये पक रहा है। अभी इसको और पकने देते हैं, और कोशिश करें कि आलू थोड़े से और कुचल लें, ताकि ये कतले जो हैं वो छोटे हो जाएं, पटाटन जा गतरा जीअं नंढा थी वञनि, ऐं रस थोड़ी घाटी थी वञे। ऐं जेकॾहिं ज़रूरत हुजे त तव्हां हिन में थोड़ो पाणी शामिल करे सघो था। सो ये रस असांजे हिसाब सां काफ़ी घाटी थी वही है। इनके मैं 1 मिनट वरी ढक दियाँ थी, इसको दोबारा ढक देते हैं, क्योंकि अभी हम बघार बनाएंगे। तो ये डालते हैं हम इसमें ऑयल में। अच्छा, इसको बिल्कुल जलाना नहीं है, बस इतना पकाना है कि खुशबू उठने लगे, इसको काला नहीं होना चाहिए। ये बघार हल्की आंच पे पक रहा है। असां सिंधी में चवंदा आहियूं राई, ऐं तड़को जेको उर्दू लफ्ज़ है, उर्दू में तड़का कहते हैं या बघार कहते हैं, हम सिंधी में कहते हैं राई। राई हम ये राई दानों को नहीं कहते, बल्कि राई हम कहते हैं जो बघार बनाते हैं उसको। सो असांजो ही बघार ठहे पियो, राई असांजी पचे पई। ऐं हीअ भाॼी जेका है असां पूरियुनि सां या उफराटनि सां खाईंदा आहियूं, पूरियों के साथ या पराठों के साथ हम लोग ये खाते हैं। सो ये ॾाढी मज़ेदार हूंदी आहे, हिन जो ज़ाइक़ो ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणे त ज़रूरु वीडियो लाइक कजो, शेयर कजो, कुछ भी पुछिणो हुजे त कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में कुछ मां सेखारियां त तव्हां आसानी सां उहो ॾिसी सघो। अच्छा, हाणे हीअ ॾिसो, हीअ एतिरो पची चुको आहे, हिन खां वधीक न आहे पचाइणो। ऐं मां हिन में थोड़ो एक्स्ट्रा पाणी विधो आहे, छो त हीअ असां घटि में घटि 2 कलाकनि खां पोइ खाईंदासीं। ठीक है। सो असां तव्हां ॾिठो हूंदो टाइटल ते हिन जो नालो लिखियल आहे, येलो भाॼी। सो आहे त हीअ पटाटनि जी भाॼी, आलू की भुजिया है, लेकिन मैंने टाइटल पे नाम दिया येलो
भाजी। और मेरा बेटा जब छोटा होता था तो वो यही नाम लेके मांगता था कि अम्मी मुझे येलो भाजी दे दे, तो हमने इसका नाम ही यही रख लिया है। तो अब मैंने इसका डिश का नाम भी यही रखा है। मां पंहिंजे पुट जे करे वो हुनखे येलो भाजी चवंदो, येलो भाजी चई घुरंदो, तो मां हिन जो नालो येलो भाजी करे छॾियो। ठीकु आहे। सो हिन में धाणा विधा आहिनि। सो हाणे हीअ असांजो तयारु आहे। हीअ मूंखे 2 कलाकनि खां पोइ ई इस्तेमालु करिणो आहे। तेसिताईं हीअ जेका रस तव्हांखे थोरी छिॾी थी नज़र अचे इहा घाटी थी वेंदी, छो त पटाटा हमेशह जॾहिं बि का बि भाॼी ठाहे रखो त उहो पाणी चुही वेंदी आहे। सो हीअ असांजी भाॼी तयारु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ट्राए कजो ऐं रिज़ल्ट ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो आहे, कीअं ठहियो तव्हां वटि। हमेशह प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजे कम सां प्यारु कयो। सो वरी इंशाल्लाह कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाहे।